आहिनि। जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी ख़ूबी मालूम हुजे त उहा ख़ूबी बयानु कयो, ख़ासि करे पर पुठि तव्हां उनजी ख़ूबी बयानु कयो, उनजा ऐब न बयानु कयो। वरी को मरी थो वञे, दुनिया तां लाॾाणो करे थो वञे, हुज़ूर अलैहि सलाम फरमायो त उहो पंहिंजे अमलनि खे पाण वञी पहुतो। तव्हां उन जा ऐब न खोलियो, तव्हां उनजी पंहिंजो लिकल ढकियल ऐब जेका कंहिंखे ख़बर बि न आहे, तव्हां उनखे माण्हुनि में ज़लील न कयो, शर्मसार न कयो। हबीबन करीमन फरमायो त जेको ॿिए जा ऐब ढके थो, अलाह ताला उन जा ऐब ढके थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ासि करे जॾहिं दुनिया तूं को लाॾाणो करे थो वञे त अलाह जा मलाइक ईंदा आहिनि, ओड़ो पाड़ो ॾिसंदा, पुछंदा त हिन जी ज़िंदगी कीअं गुज़री। पोइ जेकॾहिं हर को हुनजी वाखाण थो करे, तारीफ़ थो करे, त क़ौमे बनी इसराईल में ईअं हुयो त मरण खां पोइ कंहिंजा 500 माण्हू कंहिंजे सुठे हुजण जी शाहिदी ॾियनि, अलाह ताला हुनखे बख़्शे छॾींदो। घणा माण्हू? 500। हबीबन करीमन फरमाया त मुंहिंजी उम्मत ते अलाह ताला ख़ासि महिरबानी कई आहे। जेकॾहिं 50 माण्हू चवनि त इहो सुठो हुयो त अलाह ताला सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, मदीने वारे साईं फरमायो त ए इंसानो, तव्हां धरती ते अलाह जे पारां शाहिद आहियो। सुभान अल्लाह। इंसान अलाह जा शाहिद आहिनि। तव्हां जेको शाहिदी ॾींदव न, अलाह ताला उहा शाहिदी क़बूल कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू मरी वियो, वफ़ात करे वियो, हर को वाखाण थो करे, हर को तारीफ़ थो करे, अदा सुठो, अदा भलो, अदा चङो हुयो। रब फरमाए थो ही हेतिरा मुंहिंजा शाहिद आहिनि, आवाज़ ख़ल्क़ नकार ए ख़ुदा। सुभान अल्लाह। ख़ल्क़ जो आवाज़ अलाह जो नकारो हूंदो आहे, इहो अलाह जो आवाज़ हूंदो आहे। ही मख़लूक अलाह जे तरफ़ां शाहिद आहिनि। हेतिरा माण्हू कंहिंजे सुठे हुजण जी गवाही था ॾियनि, अलाह फरमाए थो मूं वटि बि सुठो आहे, दर जन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा परवरदिगार, अल्लाह अल्लाह तबारक व तआला जल शानहू जे बाननि में तव्हां नुक़्त चीनी वारी नज़र न रखो, सुठी नज़र रखो। ॾिसो न, बदन साफ़ सुथरो हुजे, हिकिड़ो हिते ज़ख़म आहे, मख ईंदी, उहो साफ़ बदन नज़र न ईंदो, अचे उन ज़ख़म ते वेहंदी, चुटे ते वेहंदी, उनखे उहा जेका कमी कची या ऐब आहे उहो नज़र ईंदो। मख वांगुरु माण्हू न थिए, ओ वञी गंदगी ते वेहे। हक हक। हिकिड़ो बुज़ुर्ग वञे पियो, पंहिंजा मुरीद बि गॾु हुजनिसि, ॾिठई हिकिड़ो कुतो मोह पियो हुजे, कुते जो ढूंढ मुर्दार पियो हुजे, त उन में बदबू पई अचे। मुरीद पिया चवनि, हल कुतो पलीत जानवर मुर्दार, वरी उन में जिस्म में कीड़ा पइजी विया आहिनि, बदबू छट, ईअं पिया चवनि। ॾिसो हिकिड़ो हराम, ॿियो वरी बदबूदार मुर्दार। बुज़ुर्ग ॾिसी ऐं चयो, ॾंद त केॾा अछा अथसि, सुभान अल्लाह। ॾंद त केॾा कुते जा ॾंद त केॾा सुहिणा आहिनि, साफ़ आहिनि, अछा आहिनि। है अल्लाह वारे जी नज़र। ॾिसो न, सुठो माण्हू आहे जेकॾहिं ख़ुदि सुठो आहे, जंहिंजो पंहिंजो अंदरि सुठो आहे, त कुते जहिड़े मुर्दार ढूंढ जानवर में बि का न का उनखे सुठी शइ नज़र ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको ख़ुदि पुछड़ो आहे, उनखे केॾो बि सुठो माण्हू साम्हूं ईंदो न, का न का उनजी नुक़्त चीनी ॻोल्हे वठे, अरे हीअ ॻाल्हि हीअं, हीअ ॻाल्हि हीअं। सम्झो त इहो ख़ुदि पुछड़ो आहे जंहिंखे ॿियनि जूं बुरायूं थियूं नज़र। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अबू जहल आयो, साईं जन जे लाइ घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई, तूं अहिड़ो ई, तूं अहिड़ो ई। हबीबन करीमन फरमाया, तूं सच चयो। इहो थी वियो, थोरी देरि गुज़री त सैयदना अबू बकर, सुभान अल्लाह, या रसूल अल्लाह, तो जहिड़ो हसीन, तो जहिड़ो जमील, तो जहिड़ो सादिक अमीन, तो जहिड़ो ॿियो केरु न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जन फरमाया, तो सच चयो। वेठल माण्हुनि मां हिकिड़े चयो, या रसूल अल्लाह, अबू जहल सुठा लफ़्ज़ न ॻाल्हाए। तव्हां फरमायो, तो सच चयो।
वरी अबू बकर वाखाण कई तारीफ़ कई तव्हां फरमायो त तो बि सच चयो सुभान अल्लाह शख्सियत हिकिड़ी आहे हुन हिकिड़ी ॻाल्हि चई हुनजे अपोज़िट ॿी ॻाल्हि कई तव्हां ॿिन्ही खे सचो चयो पाण फरमायूं त मां मुहम्मद आईनो आहियां हाय हाय सुभान अल्लाह आईनो साम्हूं रखो त हर कंहिंखे पंहिंजी सूरत नज़र ईंदी सुभान अल्लाह सम्झो था न जेकर शीदी ॾिसंदो त हुनखे शीदी नज़र ईंदो न सुभान अल्लाह निज़ामाणी ॾिसंदो हुनखे निज़ामाणी नज़र ईंदो सुभान अल्लाह गोरो ॾिसंदो हुनखे गोरो नज़र ईंदो हक हक कारो ॾिसंदो हुनखे कारो नज़र ईंदो हक हक हाय हाय साईं फरमाए त मां आईनो आहियां अबू जेल पाण जो अहिड़ो हुयो त हुनखे बुराई नज़र आई हक हक अबू बकर पाण जो सुहिणो हो त हुनखे सुभान अल्लाह हक हक परवाना है हाय हाय सुभान अल्लाह आईन हबीबन करीमन फरमात अल मुमिन मिरअतुल मोमिन हिकिड़ो मोमिन ॿिए मोमिन जे लाइ आईनो आहे असीं सभु हिक ॿिए जे लाइ आईन आहियूं सुभान अल्लाह जो शुक्र आहे रब मोमिन बणायो आहे पाइण वारा आहियूं सुभान अल्लाह असां सभु आईन आहियूं हाणे तव्हां पाण ॾिसो तव्हांखे ॿियनि में खूबियूं थियूं नज़र अचनि या खामियूं अल्लाह अल्लाह जेकॾहिं तव्हांखे ॿियनि में अलाह जी मखलूक में खूबियूं नज़र थियूं अचनि शुक्र कयो तव्हां ख़ुदि सुभान अल्लाह ॿियनि में सुठाई नज़र थी हक हक पर जेकॾहिं तव्हांखे ॿियनि में ऐब था नज़र अचनि त असुल में इहो ॿियनि जो ऐब न आहे तव्हांखे पंहिंजा ऐब था नज़र अचनि हक 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 बेशक अल्लाह तबारक व तआला जल शानू जी मखलूक में ज़ुन्नु बिल मुमिनीन खैरा कंहिं बि मोमिन खे ॾिसो उन में सुठो गुमान रखो हाय हाय उन में चङो गुमान रखो बदगुमानी न रखो कंहिंमें तासुरात तव्हांजा हर हिक जे लाइ सुठा हुजनि सुभान अल्लाह ॻाल्हि कयो त हर कंहिंजे लाइ सुठी कयो अल्लाह तबारक व तआला जल शानू तव्हांजो नालो सुठनि में लिखाए छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ढूंढे भी होता सारा आलम मैनू चंगा मैं तेरा बुरा न को हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय हिकिड़ो असाबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजा रिश्तेदार आहिनि ॾाढो मूंसां बुरो था हलनि मां हुन सां चङो थो हलां पर हू मूंसां बुरो था हलनि पाण फरमाए तूं वरी बि हुन सां चङो सुभान अल्लाह कुझु ॾींहं गुज़रिया वरी मोटी आयो या रसूल अल्लाह तव्हांजे हुकुम मुताबिक़ मां हुननि सां ख़ैर ख़्वाही भलाई चङाई तमामु हद खां वधीक हुननि सां सुठो हलियो आहियां पर हू अञा मूंसां वधीक बुराई था कनि पाण फरमाए तूं वरी बि वञी चङाई हाय हाय हक हक वरी टियों भेरो मोटी आयो या रसूल अल्लाह तव्हांजे हुकुम सां मां हुननि सां चङाई थो कयां हू अञा हद खां वधी विया आहिनि मूंसां बुराई था कनि पाण फरमाए अफ़सोस आहे हू बुराई कंदे थकिजनि नथा तूं चङाई कंदे थकिजी पियो वरी वरी मूं वटि दांह खणी थो अचे अल्लाह अल्लाह ॾिसो पैगंबर करीम जी तालीम केॾी सुहिणी आहे सुभान अल्लाह चङनि सां त हर को चङो थी हले थो न पर जेकॾहिं को तव्हां सां बुराई करे बि सही तव्हां हुन सां चङाई कयो इहा इंसानियत इहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो रहमतुल्लाह अलैह असांजे सिंध जो बुज़ुर्ग आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन जो तड़ ॾाढो आहे मियों अब्दुल करीम बुलड़ी वारो हिकिड़ो ॾींहुं हुजे पाण वेठा हुजनि मजलिस में हिकिड़ी माई खीरणी ठाहे खणी आई खीर गरम करे बड़काए खीरणी ठाहे थी उहा खणी आई साईं जन खे ॾिनई साईं हे खाओ मूंखे थां वांदो करे ॾियो साईं फरमाए था वाह हीअ त गरम आहे बड़के थो पियो ठरे त पोइ खाईंदासीं की न न साईं मूंखे थां वांदो करे ॾियो मां तकड़ी आहियां बाबा हीअ गरम आहे हीअ खाइबो कीअं की न साईं जल्दी कयो मूंखे थां वांदो करे ॾियो पई जो माई खणी बुज़ुर्ग जे मथों हारी मथों जो हारी त बुज़ुर्ग जो जिस्म सड़ी पियो फलूकड़ा थी पिया
पर वो जो हारियो न तो वो यकदम खीरणी ठरी पई बुजुर्ग चटे पियो या मां वाह जी अटकल कई सुभान अल्लाह न तो वो खीरणी ठरे कोन वाह जी अटकल कई खीरणी ठरी बजाए गुस्से करण जे बजाए कावड़ करण जे बुजुर्ग मुर्की फरमाए वाह जी अटकल कई ॾिसो हुन जो माई जो किरदार छा हुयो ऐं बुज़ुर्ग जो फ़क़ीर इन खे सॾिबो सुभान अल्लाह फ़क़ीर उहो आहे जंहिंमें सब्र हुजे सप हुजे बर्दाश्त हुजे बुराई करण वारे सां बि चङाई करे पर असुल में असां वटि हींअर सप दिलुनि मां निकिरी वई आहे माण्हुनि मंझो बर्दाश्त निकिरी वई आहे साईं जन फरमाईंदा पंहिंजो दिलियूं दरिया बणायो दुबे जा पाणी न थियो दुबे जो पाणी हूंदो आहे न भितर नंढड़ो उछलायो त मेरो थी वेंदो दरियाव आहे उन मां ढूंढ लुड़ंदो वञे त बि पाणी पलीत न थींदो पाणी वरी उन मां गंदगी जा ढेर लुड़ंदा वञनि तॾहिं बि उहो पाणी पाक रहंदो आहे असांजूं दिलियूं दुबे वांगुरु नंढड़ियूं बणिजी वियूं आहिनि असां बर्दाश्त नथा करे सघूं पर असांजे दीन असांजे इस्लाम असांखे सेखारियो आहे त वॾी दिलि वॾी सप वॾी बर्दाश्त हुजे बुराई करण वारनि सां बि चङाई करे बुज़ुर्ग पियो वुज़ू करे तलाव मज़ा पासे सां वण हुजनि न उतो हिकिड़ो विछूं किरियो हेठि ॿुॾे पियो त बुज़ुर्ग उन खे हीअं आङुर ॾेई हीअं कढियो विछूअ खे हेठो आङुर ॾेई कढियईं विछूं हीअं ॾंग हुयुसि ॾंग जो हईं त उहो ईज़ाव आयो न हथु चुरियो त विछूं किरी पियो वरी ॿियो भेरो खयईंसि वरी ॿाहिरि कढियईंसि वरी विछूं ॾंग हुयुसि वरी हथु लुटियो त वरी विछूं किरी पियो वरी टियों भेरो कढियईं घर वारी संदसि ॾिसे पई उन चयो त हू ॾंगे थो तूं वरी हुनखे कढींदो ॿाहिरि हू ॾंगे थो वरी तूं हुनखे कढींदो बुज़ुर्ग फरमायो त छा कयां हर को पंहिंजी आदत खां मजबूर आहे उहो विछूं आहे उनजो कमु ॾंगिण आहे उहो ॾंगिण खां मुड़े कोन थो मां फ़क़ीर आहियां फ़क़ीर जो कमु आहे चङाई करणु मां मुड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿिए सां जेको चङाई करे थो न बुराई करण वारे सां चङाई करे थो तव्हां यकीन ॼाणो उनजी इज़त उनजो रिज़्क उनजो माल उनजे बचन में अलाह ताला वाधारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनखे अलाह तबारक व ताला पूरे मुआशरे जे अंदरि हिक जेॾनि जे अंदरि रब उनजी इज़त वधाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुराई करण वारे सां भलाई थो करे गंदे हलण वारे सां सुठो हले थो ॿियनि जा ऐब ढके थो ॿियनि सां मेहर ऐं मुरबत सां पेश अचे थो अलाह तबारक व ताला उनजी इज़त बुलंद कंदो उनजो शान बुलंद कंदो पंहिंजे मुआशरे में रब करीम उनखे सभिनी खां मथ भरो इज़त वारो मक़ाम अता फरमाईंदो हबीबन करीमन फरमाए त मा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़विन इल्ला इज़्ज़ा के बाने के माफ़ करण सां माफ़ी ॾियण सां अल्लाह उनजी इज़त वधाईंदो सुभान अल्लाह उनजे इज़त में वाधारो ईंदो असां वटि माफ़ करण वारो अलाए काॾे जो टपड़ी शैतान पुरे वियो आहे माफ़ करण वारी अंदर मां उहा जेको नट बोल्ट उहे बंदि करे छॾी अलाए सील करे छॾियासीं माफ़ करण वारी असां में आदत ई न रही आहे न दोस्तो पर असांजो दीन असांजो इस्लाम असांखे ईअं सेखारे हाणे ॾिसो न कंहिं माण्हू तकरीर कई आहे उन खां को लफ़्ज़ निकिरी वियो इंसान आहे इनखे सॾिबो आहे सबक़ते लिसानी सबक़ते यानी ॻाल्हाईंदे इंसान ज़बान वही वेंदी आहे चवणु हिकिड़ी शइ चाहींदो आहे निकिरी ॿी वेंदी मूंखों ख़ुदि थी वेंदो आहे तकरीर कंदे हाणे मूंखे ज़िंदगी गुज़री आहे तकरीरूं कंदे तजुर्बो आहे ॻाल्हाइण जो पर केॾी केॾी महिल ईअं निकिरी वेंदा आहिनि लफ़्ज़ इंसान आहे इहा उनजी फितरत में शइ रखियल आहे मखदूम तालिबुल मौला साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजो असां वटि हिकिड़ी नौकिरियाणी रहंदी ख़िदमत कंदी पोइ उहा नालो माई जो बागी सो बागी खे मोकिलियोसीं त वञी टांगो कराए आहे त काॾे वञिणो आहे पोइ माई देरि कई
मखदूम साहब फरमायो त मूं नौकरियाणी ॿीअ खां पुछो त ही भला अञा ताईं न मोटी आहे, चईं टांगी वई आहे बाग़ी वठण। हाणे हू चवे पई त बाग़ी वई आहे टांगो वठण, पर हुनजी ज़बान उल्टी थी वई। हिकिड़ो माण्हू बि चए त ॾाकण तूं किरियो, सीढ़ी से जो फिसला तो फिसलता चला गया, हुन को निकिरियो तो फिसली से जो सीढ़ा तो सीढ़ता चला गया। हाँ यार हाँ। चवे पियो त सीढ़ी से जो फिसला तो फिसलता चला गया, निकिरी ये तो फिसली से जो सीढ़ा तो सीढ़ता चला गया। हाणे असांजो हिकिड़ो सियासतदान आहे, उन वीचारे खां को लफ़्ज़ निकिरी वियो आहे। असांजे वज़ीर आज़म जहिड़ो माण्हू, पूरे मुल्क जो वक़ार आहे, इज़त आहे, वज़ारत उज़मा का मामूली ॻाल्हि त न आहे न। इन मेंबरनि ते बि जलसनि में उहो हिकिड़ो लफ़्ज़ कंहिं माण्हू को निकिरी वियो आहे, हुनखे वराए 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 चवणु, या कंहिंखे घटिया लफ़्ज़ चवणु, नाला उबता वठणु, चूहा था अचनि, डीज़ल थी अचे। तूं वज़ीर आज़म आहीं, तो में त वॾी सलाहियत हुजणु खपे, तो में त वॾी बर्दाश्त हुजणु खपे। ऐं तूं वरी दावा करीं थो त मां पंहिंजो रियासत मदीना थो ठाहियां। हाणे मदीने जी रियासत ईअं ठहंदी जंहिंमें एतिरी बि सफ़ कोन्हे का, पंहिंजे मुखालिफ़त जी एतिरी बि शइ बर्दाश्त नथो करे सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, जेॾी महिल मके ते साईं जन चढ़ाई कनि पिया न, फतह मके वारे दौरान, साईं जन फरमायो त इहा ॻाल्हि खुफ़िया रखूं था, ॻाल्हि कंहिंसां न कजो, ओचितो हलंदासीं मके शरीफ़। 10,000 जमायत गॾु कयूं, घणा 10,000 फौज गॾु थी, ऐं पाण फरमायो त राति जो हलंदासीं, राति जो मदीने शरीफ़ मके शरीफ़ ते चढ़ाई कंदासीं। छो त उन्हनि खे ख़बर पवंदी ज़ाहिर आहे त उहे बि हथियार खणंदा, पोइ हेॾो बि हथियार हुजनि, लड़ाई थींदी, रत हारबा। मां नथो चाहियां त अलाह जे घर में मके में रत हारजे, तंहिंजे करे ओचितो हलंदासीं, जीअं सुतल हूंदा त उते वञी मके ते कंट्रोल कंदासीं। साईं जन फरमायो त कंहिंसां बि ॻाल्हि न कयो, पूरी जमात पंहिंजी खे ऐलान कयो। हिकिड़ो असाबी हुयो, उन हीअं कयो, इस्लाम खे अलाह ताला इल्म ॾिनो। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो त अली, ऐं ॿियो असाबियो ज़ुबैर हो या ॿियो को असाबी हो, हुनखे फरमायो त वञो फलाणी वादी में फलाणो माण्हू वञेव थो, उन वटि ख़त आहे, हुनखे वठी अचो। उहो ख़त वाट ते पकड़िजी पियो, उहो पैगाम मके ताईं पहुची न सघियो। पर हाणे इहो हिकिड़ो फ़ौजी राज़ हुयो न, जेको आउट थी वियो। ऐं फ़ौजी राज़ आउट थियण हिन दौर में बि उनजी सज़ा मौत खां घटि बि कान आहे। छो त हिकिड़ो मुल्की बैन अल-अक़वामी मामिलो हुजे ऐं हज़ारे माण्हुनि जे ज़िंदगियुनि जो मामिलो हुजे, उहो थोरो राज़ आउट थी वञे त उनजी सज़ा मौत आहे, सिरकलम कजे। हाणे हिन माण्हू खां एॾी वॾी ग़लती थी जो फ़ौजी राज़ हुन आउट कयो, हालांकि मुनाफ़िक बि न हुयो, काफ़र बि न हुयो, हुयो हुज़ूर जन जो असाबी, ऐं बदर में शरीक थियण वारो। बदर वारनि जे लाइ क़ुरान में आयत लथी त इहे छा बि कनि, इहे जन्नती। हुज़ूर जन फरमाया बदरी असाबी जन्नती। बदरी असाबी खां ग़लती थी वई, पोइ हुज़ूर जन हुनखे घुरायो, फरमाइनि त हे कमु छो कई? या रसूलल्लाह, ॻाल्हि इहा आहे त मके में मुंहिंजा ॿार बच्चा सभु मके में रहनि था, सो मूं चयो त जेकॾहिं तव्हां ओचितो हमिलो कंदव त मुंहिंजे ॿारनि खे मथां मारे छॾनि मके वारा। चवंदा हे मुस्तफ़ा जे असाबी जो कौल आहे, हिनखे क़तूल कयो। सो उन्हनि जे दिलि में पंहिंजे लाइ नरम गोशो पैदा करण जे लाइ मूं नंढे नियापो पे मोकिलियो, जीअं चवंदा हे असांजो ख़ैर खा हुआ, मुंहिंजा बच्चा बची, बसि बच्चनि जी मोहबत मूंखे इहो कमु कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, हाणे तव्हां ॿुधायो त हिन दौर जो केरु हाकिम या कमांडर या फ़ौज जो अॻुवाण हुजे त अहिड़ी ग़लती बर्दाश्त करे हा? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तूं असांजो पुराणो साथी आहीं, हुनजे करे असां तोखे माफ़। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जन हिकिड़े वण जे हेठों सुता पिया हुजनि, मंझंदि जो टाइम हुजे, तलवार साईं जन जी मथे वण में लड़के पई, त
हिकिड़ो दुश्मन आयो चई अॼु मोकिलियो आहे ॿियो असां बि मौजूदु न आहियूं हुज़ूर अकेला आहिनि सुता पिया आहिनि तलवार मथां पई आहे तलवार खणी साईं जन जे मथां ईअं ओलारी खड़को जो थियो त हुज़ूर जन जो अखि मुबारक खुली साईं जन ॾिठो त दुश्मन तलवार सिधी कयूं बीठो आहे हाणे रुॻी ओलारियूं बीठो हणण जी देरि हुई चई ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी तलवार खां तोखे केरु बचाईंदो पाण फरमायो अल्लाह सुभान अल्लाह छा फरमायो अल्लाह 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 जो फरमायूं त काफ़र जे लिंगनि में हीअं ॾकणी पइजी वई हथ हीअं ॾकनिसि पिया हुजूर जो इस्मुल जलाल अल्लाह चवण ऐं हुनजा हथ ॾक तलवार किरी पई साईं जन तलवार खई पाण फरमायो हाणे ॿुधाए मुंहिंजी तलवार खां तोखे केरु बचाईंदो चईसि मूंखे केरु कोन्हे बचाइणो आहे तुंहिंजे हथ में आहे जीअं मारी तीअं करी तुंहिंजे वस आहियां पाण फरमायो वञ तोखे असां माफ़ मूंखे ॿुधायो अलाह महिरबानी ॾिसो मुंहिंजे सोणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केॾा सुहिणा मिसाल पंहिंजी उम्मत जे लाइ क़ाइमु कया आहिनि केॾा अज़ीम मिसाल आहिनि ईअं केरु करे सघंदो असांजो दुश्मन ईअं मारण जे लाइ अचे वरी असांजे हथ चढ़ी वञे कीअं था सम्झो कमाई लाइ सुभान अल्लाह कुर्बान वञे मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जे इख़लाक़नि बिरमल मके जो शहर फतह थियो त उहे दुश्मन उहे मुखालिफ़ मके जा माण्हू सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जन ईज़ा पहुचाया तकलीफ़ूं ॾिनियूं मको फतह थियो उहे मुजरिम जी सूरत में साईं जन जे अॻियां हुया पर अॼु छा था चओ चई साईं असां त पंहिंजे दुश्मनी में वसां कोन घटायोसीं हाणे असां तव्हां मंझां ईअं उमेद रखूं था जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरुनि हज़रत यूसुफ में उमेद रखूं हज़रत यूसुफ खे चयो त ला तस्रीफ़ अलैकुम अल-यौम अॼु तव्हां ते मुंहिंजी का बि कावड़ न आहे तव्हांखे मूं बख़्शे सुभान अल्लाह अहिड़नि दुश्मननि खे बि मदीने वारे मीर माफ़ करे